आसिफ ज़रदारी क़त्ल जी साज़िश जे इल्ज़ाम ते शेख रशीद ते फ़र्दे जुर्म जी कार्रवाई हिकु दफ़ो ॿीहर मुलतवी कई वई आहे। पीपल्स पार्टी जे शरीक चेयरमैन अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ते इमरान ख़ान खे क़त्ल जी साज़िश जे इल्ज़ाम बाबति बयान ते अवामी मुस्लिम लीग जे सरबराह शेख रशीद ख़िलाफ़ फ़र्दे जुर्म जी कार्रवाई ॿीहर मुलतवी थी वई आहे। डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट इस्लामाबाद में शेख रशीद ख़िलाफ़ केस जी ॿुधणी थी, जंहिंमें संदसि वकीलनि तरफ़ां हाई कोर्ट में दाख़िल कयल केसनि जी कापी जमा कराई वई। इस्लामाबाद हाई कोर्ट में मामलो ॿुधणी हेठि हुजण ते अदालत केस जी ॿुधणी 3 जून ताईं मुलतवी करे छॾी, जंहिं ते शेख रशीद ख़िलाफ़ फ़र्दे जुर्म जी कार्रवाई ॿीहर मुलतवी थी वई। शेख रशीद अॼोकी ॿुधणी में पंहिंजनि वकीलनि नईम पंजोठा सां गॾु अदालत में पेश थियो। जुडिशल मैजिस्ट्रेट अब्बास शाह जे आरो शेख रशीद जे वकील ॿुधायो त इस्लामाबाद हाई कोर्ट में केस दाख़िल थियल आहिनि। हाई कोर्ट जो फ़ैसिलो अचण खां अॻु ॿुधणी मुलतवी कई वञे। यादि रहे त इस्लामाबाद हाई कोर्ट शेख रशीद ख़िलाफ़ दाख़िल ॿिनि केसनि में 31 मई ताईं कार्रवाई रोकण जे हुकुम में वाध करे छॾी आहे।